अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु खां 29 जनवरी ताईं गॾियल अरब अमारात जो सरकारी दौरो कंदो। आला सतह जो वफ़द बि दौरे दौरान सदर आसिफ अली ज़रदारी सां गॾु हूंदो। परॾेही खाते जे तर्जुमान चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी गॾियल अरब अमारात जी क़यादत सां अहम मुलाक़ातूं कंदो। वापार, मुआशी, भाईवारी, दिफ़ा ऐं सिक्योरिटी तावन ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। इलाइक़ाई ऐं आलमी मापदंड ते ॿिन्ही मुल्कनि जे मौक़िफ़ ते मुशावरत पिणु कई वेंदी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज नई तारीख़ जोड़े छॾी। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 1,91,000 पॉइंटनि जी हद पार करे वियो। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 1,850 पॉइंटनि जो इज़ाफ़ो। स्टेट बैंक मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान अॼु कंदी। तज़िया निगारनि पारां व्याज जी शरह में घटिताई जो इम्कान ज़ाहिर। आख़िरी मॉनेटरी पॉलिसी में व्याज जी बुनियादी शरह में अधु सैकड़ो लाथ थी हुई। म्यांमार जे परॾी वज़ीर जे वफ़द समेत इज़ाक़दार सां मुलाक़ात। परॾी वज़ारत जी ऑफिस पहुचण ते परॾी वज़ीर पारां महिमान जी आजियां। इज़ाक़दार चयो आहे त पाकिस्तान म्यांमार सां लाॻापनि खे वॾी अहमियत ॾिए थो। म्यांमार सां मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापनि खे हथी वठणु चाहिनि था। क़ौमी क्रिकेट टीम T20 वर्ल्ड कप खेॾंदी या न, मुशावरत लाइ मोहसिन नक़वी ऐं शहबाज शरीफ़ में अॼु मुलाक़ात थींदी। परॾी वज़ीर इसाक़ डार सां बि मुशावरत करण जो फ़ैसिलो। मोहसिन नक़वी चयो आहे त ICC जे ॿिटे मयार खे रद्द कयूं था। हुकूमत जेको फ़ैसिलो कंदी उन ते अमल कयो वेंदो। गुल प्लाज़ा में सर्च ऑपरेशन मुकम्मल। इमारत खे सील करण जो अमल शुरू। इंतज़ामिया गुल प्लाज़ा खे प्लास्टिक जी ॼारी लॻाए बंदि करे छॾियो। DC ॾखण चवणु आहे त इमारत मां हिन वक़्त ताईं 73 लाश मिलिया आहिनि, जिन मां 25 जी सुञाणप थी वई आहे। सर्चिंग ऑपरेशन मुकम्मल कयो वियो आहे। मलबो खणण जो कमु जारी रहंदो। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ ऐं किथे हल्की बरसात। नौशकी में केतिरनि ई कलाकनि ताईं मुसलसल वसकारो। किलात, ज़ियारत ऐं ज़ोब में बर्फ़बारी। कोयटा ऐं मस्तोंग में हल्की बरसात। अंगारे ताईं बलूचिस्तान, KPK, आज़ाद कश्मीर में बर्फ़बारी ऐं बरसात जी अॻकथी। सखर ऐं दादू समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु वसकारे जो इम्कान। जैकाबाद ऐं भरपासे में हल्की बरसात, बिजली मौतुनि। अफ्रीका में तारीख़ जो ख़तरनाक बर्फ़ानी तूफ़ान। मुख़्तलिफ़ हादसनि में 7 ॼणा हयाती विञाए वेठा। वॉशिंगटन, न्यूयॉर्क, टेक्सास ऐं न्यू जर्सी समेत दर्जन रियासतूं तूफ़ान जी लपेट में। 24 रियासतनि में एमरजेंसी ऐं रेड अलर्ट जारी। करोड़े माण्हू मुतासिर। मुल्क में 16,000 खां वधीक उॾाम मुअतल। 8 लख खां वधीक माण्हू बिजली खां महरूम। नवाबशाह वेझो ख़ौफ़नाक हादिसो। काज़ीअहमद वासी 3 ॼणा फोत। खेरशाह स्टॉप वटि तेज़ रफ़्तार ट्रक कार ऐं फटे रक्षा सां टकराइजी वई। हादिसे में कार सवार मंठार, हाजी खान ऐं सदाम जतोई मौक़े ते फोत। 4 ॼणा ज़ख़्मी। उमरकोट में नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ शहर में शटर बंदि हड़ताल। वारसन पारां इस्माइल समेत जो लाश प्रेस क्लब ॿाहिरि रखी धरणो। वारसन जो चवणु आहे त नौजवान खे राति देर सां गलो कपे क़त्ल कयो वियो आहे। कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। उस्ताद जाम अज़ीज़ जखरो क़त्ल केस में 4 जवाबदारनि जी ज़मानत रद्द। 2 गिरफ़्तार। शिदातपुर पुलिस जी हिरासत में पहुतल उस्ताद जे केस में नामज़द जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्तनि खे ॿुधणी। सांगड़ सेशन कोर्ट एडिशनल SHO तनवीर जट, ASI गुलशेर चांडियो, वॾे मुंशी मुख़्तियार राजपूत ऐं ड्यूटी इंचार्ज अल्लाह बचायो पवण जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण ते जवाबदार अदालत मां फ़रार। FIA पीछो करे गुलशेर चांडियो ऐं मुख़्तियार राजपूत खे गिरफ़्तार करे वरितो।